बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी ये जेका तव्हां पुरवकार तक़रीब ॾिसी रहिया आहियो, इन जो मेन मक़सदु आहे त मलीर जा जेके बि स्कूल आहिनि उन खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते खणी अचणु ऐं ॿारनि खे उहा चिटाभेटी कराइणु जंहिंमां उहा अॻिते निकर फ्यूचर में जेके चैलेंजिस आहिनि, ख़ुशूसन एनर्जी क्राइसिस जा चैलेंजिस वधीक आहिनि, त असां सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन जे स्कूल क्रिसेंट ग्रामर जे ॿारनि हिकिड़ो अहिड़ो प्रोजेक्ट ठाहियो आहे जंहिंमें बायोगैस बनाइण जी कोशिशि कई आहे। हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे त तमामु घटि यानी पाणीअ मां बाहि पैदा करणु, सिर्फ़ु पेट्रोल उनखे सुंघायो वञे थो ऐं मुस्तक़बिल में इहा कोशिशि हूंदी त इहा बायोगैस गोबर मां बनाई वञे त जीअं माण्हूअ खे उहा पंहिंजे घर में सहूलियत में असरु अची सघे। ॿी शइ त पेप्सा मलीर जी कोशिशि रही आहे त हिते हर वक़्तु उहे तक़रीबूं कयूं वञनि जंहिंमां ॿारनि जे अंदरि जेकी मौजूदु आहिनि, तजसुस मौजूदु आहे, जेके शयूं सलाहियतूं मौजूदु आहिनि उन्हनि खे उजागर कजे। जेसिताईं ॿार जी सलाहियत ॿाहिरि कोन ईंदी तेसिताईं ॿारु सिर्फ़ु किताब ई कीड़ो रहंदो। सो हुनखे किताब खां कढी करे ग्राउंड में खणी आया आहियूं त जीअं हू मुस्तक़बिल में पंहिंजो फ्यूचर पाण ठाहे सघे। ऐं इहा कोशिशि मलीर जे तक़रीबन 15 स्कूलनि जी मुश्तरका कोशिशि आहे जंहिंमें इरशाद हुसैन, साईं रमज़ान ऐं ॿियनि सभिनी दोस्तनि गॾिजी करे हिन प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो आहे। ऐं इनशा इहा असांजी ॿी कोशिशि आहे ऐं नेक्स्ट जेकी कोशिशि हूंदी उन में वधीक हिन खे बहितर कयो वेंदो। महिरबानी।